हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। चक वेझो ॻोठ अलीआबाद नवन वटि गैस पाइपलाइन धमाके सां फाटी पई आहे। ॻोठाणनि जे इतला बावजूद गैस कंपनी इंतजामिया न पहुती। भर पासे जे ॻोठनि में गैस जी बदबू पखिड़िजी वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, चक वेझो ॻोठ अलीआबाद नून वटि गैस पाइप लाइन धमाके सां फाटी पई। ॻोठाणनि जे इतला बावजूद गैस कंपनी इंतजामिया न पहुती, जॾहिं त भर पासे जे ॻोठनि में गैस जी बदबू पखिड़िजी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। चक मां आवाज़ जो रिपोर्टर आसिफ सुमरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी आसिफ, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक भरिसां ॻोठ अलीआबाद नून वेझो सादिक वेल 1 जी जेका पाइप लाइन वेंदी आहे उहा धमाके सां फाटी पई आहे। जॾहिं त उहा जेका ज़मीन मां जेका पाइप लाइन फाटी पई आहे उन मां घणे मिक़दार में गैस ख़ारिज थी रही आहे। जॾहिं त उतां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि गैस अमलदारनि खे आगाह बि कयो आहे त हिते गैस पाइप लाइन फाटी पई आहे, पर उन बावजूद बि हिन वक़्त ताईं कोई बि गैस अमलदार वाक़े वारे हंध ते न पहुची सघियो आहे। जी ठीकु आहे आसिफ सुमरो, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।